अस्सलाम वालेकुम। मिसण वॾी न्यूज़ नेटवर्क में भलीकार रिपोर्ट कंदा हलूं। हुकूमत जी ग़लत पॉलिसियुनि सबबि जिते पूरी मुल्क जी आवाम महांगाई जी लपेट में आहे, उते मिसण जा शहरी तोड़े आसपास जा रहवासी, नंढा तोड़े वॾा वापारी सख़्त मुतासिर थी विया आहिनि। खंड गिह अटे जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। मिडल क्लास, ग़रीब, मज़दूर ऐं ॾियारीदार तबिको सख़्त मुतासिर थी वियो आहे। मिसण वॾी तोड़े आसपास जे शहरनि जो हुकूमत खां मुतालबो आहे त महांगाई ते फौरी तौर ते कंट्रोल करे आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि लाइ ज्वाइन कंदा असांजो सोशल पेज मिसण वॾी न्यूज़ नेटवर्क।